ठट्टे में शदीद कोहीड़े सबब गुजो रोड ते हादसो पेश आयो है, जंहिं दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सुबुह सवेर कोहीड़े सबब सुजुकी मुसाफ़िर बस टकराइजी वयूं। हादसो तेज़ रफ़्तारी कोहीड़े सबब पेश आयो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे कोहीड़े सबब इलाइक़े में ट्रैफ़िक बि कुझु देर लाइ मुअत्तल रही। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ठट्टे में शदीद कोहीड़े सबब गुजो रोड ते हादसो पेश आयो आहे। हादसे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सुबुह सवेर कोहीड़े सबब सुजुकी मुसाफ़िर बस टकराइजी वियूं। हादसो तेज़ रफ़्तारी कोहीड़े सबब पेश आयो आहे। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त कोहीड़े सबब इलाइक़े में ट्रैफ़िक बि कुझु देर लाइ मुअत्तल रही। ठट्टे में शदीद कोहीड़े सबब गुजो रोड ते हादसो पेश आयो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सुबुह सवेर कोहीड़े सबब सुजुकी मुसाफ़िर बस टकराइजी वियूं। हादसो तेज़ रफ़्तारी कोहीड़े सबब पेश आयो आहे। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे कोहीड़े सबब इलाइक़े में ट्रैफ़िक बि कुझु देर लाइ मुअत्तल रही। तफ़सील मालूम कंदासीं ठट्टे मावास जे रिपोर्टर रशीद अहमद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी रशीद, हादसे जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। छठे में कोहरे सबब रोड ते धुंध हुजण सबब छठे में शदीद कोहरे जो गुजो रोड ते सुजुकी ऐं मुसाफ़िर बस में पाण में टकराइण सबब 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसो सुबुह सवेर कोहरे सबब नज़र घटि हुजण करे पेश आयो आहे। हादसे नतीजे में ज़ख़्मी थियलनि में सुजुकी ऐं बस जा मुसाफ़िर शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ते इमदादी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते खेनि तबी इमदाद ॾेई घर रवानो कयो वियो आहे। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तार ऐं कोहरे सबब पेश आयो आहे ऐं मुसाफ़िरनि खे एहतियात सां गाॾी हलाइणु घुरिजे। कोहरे सबब इलाइक़े में ट्रैफ़िक जो कुझु दौर पिणु मुअत्तल रही, जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुजो ऐं मकली रोड जो मरमती कमु हलण करे उते निशानियूं ऐं साइन बोर्ड न हुजण करे हादसा रोज़ जो मामूलु आहिनि, जॾहिं त हिन अॼोके सुबुह जे टाइम में 3 हादसा थी चुका आहिनि। कुकड़नि जी गाॾी जो हादसो थी चुको आहे, सुजुकी जो हादसो थी चुको आहे, पर जानी नुक़सानु कोन आहे पहुतो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।